एशिया कप ऐं अफ़गानिस्तान ख़िलाफ़ वनडे सीरीज़ लाइ पाकिस्तान क्रिकेट टीम जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें फ़हीम अशरफ, तैयब ताहिर ऐं सऊद शकील खे स्क्वाड जो हिसो बणायो वियो आहे। पाकिस्तान क्रिकेट टीम जे चीफ सिलेक्टर इंज़मामुल हक़ एशिया कप लाइ 17 रुकनी स्क्वाड ऐं अफ़गानिस्तान ख़िलाफ़ वनडे सीरीज़ लाइ 18 रुकनी स्क्वाड जो ऐलान कयो आहे। मिडल ऑर्डर बैटर सऊद शकील खे अफ़गानिस्तान ख़िलाफ़ सीरीज़ लाइ 18 रुकनी स्क्वाड में शामिल कयो वियो आहे ऐं हू एशिया कप जे 17 रुकनी स्क्वाड में शामिल न आहे। अफ़गानिस्तान ख़िलाफ़ ऐलानियल स्क्वाड में बाबर आज़म कप्तान, शादाब खान नायब कप्तान, अब्दुल्ला शफीक, फ़खर ज़मान, इमामुल हक़, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर ऐं सऊद शकील शामिल आहिनि। इन खां सवाइ फ़हीम अशरफ, हारिस रऊफ़, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह ऐं शाहीन आफ़रीदी बि टीम जो हिसो आहिनि। इन सां गॾोगॾु एशिया कप लाइ 17 रुकनी स्क्वाड में बाबर आज़म कप्तान, अब्दुल्ला शफीक, फ़खर ज़मान, इमामुल हक़, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिज़वान शामिल आहिनि। मेगा इवेंट लाइ मोहम्मद हारिस, शादाब खान नायब कप्तान, मोहम्मद नवाज़, उसामा मीर, फ़हीम अशरफ, हारिस रऊफ़, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह ऐं शाहीन शाह आफ़रीदी जी चूंड कई वई आहे।